तमाम क़िस्म जूं तारीफ़ूं अल्लाह रब्बुल आलमीन जे हक़ में, जेको पालनहार अल्लामुल ग़ुयूब सत्तारुल उयूब ग़फ़ारुज़ ज़ुनूब रहमुर राहिमीन आहे। कुल कायनात जो ख़ालिक मालिक धणी पालनहार आहे। सलात व सलाम मिणी रसूल मथे नबी मथे, ख़ासि आख़िरी नबी मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे। ईमान जा 6 जुज़ आहिनि, एतिरे 6 भाग भेरा थींदा ईमान कंप्लीट थींदो। उन्ही 6 मां हिकिड़ो भाग आहे आसमानी किताबें ते ईमान। आसमानी किताब 4 मशहूर आहिनि, तंहिं सवाइ ॿिया आसमानी सहीफ़ा घणा दुनिया में नाज़िल थिया, पर उन जो हाणे कोई वजूद न आहे। 4 मशहूर किताब हज़रत मूसा अलैहिस्सलाम ते किताब नाज़िल थियो, दाऊद अलैहिस्सलाम ते किताब नाज़िल थियो, ईसा अलैहिस्सलाम ते नाज़िल थियो, अने आख़िरी नबी मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे। ज़बूर मशहूर किताब आहे, पर इन जो वजूद हाणे दुनिया में ओछो मिले थो, नालो मशहूर आहे। अहकामात किन ज़बान में जंहिं कुरो ऐं कीअं ख़बर न आहे, पर अल्लाह जी तौहीद हुई, इन में कीअं शक न आहे। हज़रत दाऊद अलैहिस्सलाम खे मिलियो ज़बूर। तौरेत या तौरात ऐं ॿियो आहे इंजील, मशहूर इंजील। अच्छा, हिन हाणे दुनिया में बाइबल हले तो दुनिया में वॾी हिकिड़ी क़ौम आहे ईसाई। बाइबल ई इंजील जो। तौरात या तौरेत मूसा अलैहिस्सलाम खे मिलियो, मञे वारा यहूदी। ज़बूर इंजील तौरात 3 किताब मनसूख थी चुका आहिनि। ईमान लाज़िम है जे अल्लाह जा किताब हुआ, बरहक़ हुआ, अने अल्लाह ताला पंहिंजे नबीअ ते नाज़िल कयईं, पर उहो शरीयत पूरी मनसूख थी चुकी है। आख़िरी किताब कुरान मजीद है, जेको इन्ही मिणी किताबनि जो नासिख है। कुरान जो नुज़ूल तंहिं पुठियां मोंदलियूं शरीयतूं मनसूख थी वयूं, पर उन जी हिकिड़ी तौहीद बाक़ी रहंदी, जे अल्लाह जी तौहीद मोंदली शरीयत में हुई, हिन शरीयत में पण रही, बाक़ी अहकामात आगड़ पाछड़ थी विया। 4 किताब थिया कुरान मजीद से, इन्ही मिणी मथे ईमान लाज़िम जे ही अल्लाह जो फरमान है, अल्लाह ताला अंबिया अलैहिस्सलाम मथे नाज़िल कयईं। अच्छा, ई त ईमान रहियो, पर जेकॾहिं इन्ही जो इनकार करे में अचे त मोंदली किताबनि जो इनकार करे में अचे त इंसान इस्लाम खां ॿाहिरि निकिरी वञे थो। आख़िरी किताब जो इनकार करे या किताब जी कंहिं आयत जो, सूर जो, कंहिं सिपारे जो, कंहिं पण हुक्म जो इनकार करे त ही इस्लाम जे पिड़ मां ॿाहिरि निकिरी वञे थो, यानी दायरे इस्लाम मां ख़ारिज। कुरान मजीद क़यामत सूदीअ बरक़रार अने महफूज़ किताब। घणा दौर कुरान मजीद मथे आया, अने न जाने अल्लाह बेहतर जाने तो आइंदा कुरान से कुरो सलूक थिए, पर क़यामत सूदीअ ये किताब महफूज़ रहंदो। कई सदियूं गुज़री चुकियूं आहिनि, पर कुरान पूरो महफूज़ पियो आहे। लखों इंसान अहिड़ा पण आहिनि जंहिंजे दिलि में कुरान यादि आहे। ई कुरान जो मौजज़ो त कुरान मजीद अल्लाह जो उहो किताब है जंहिं मथे ईमान लाज़िम है, अने केरु ईमान नथो गिनी अचे त ईमान हुनजो आहे न। कुरान आहे कुरो, कुरे लाइ अल्लाह नाज़िल कयईं, इन मां पाण कुरो लाभ, कुरो फ़ाइदो। ज़ालिकल किताबु ला रैब फ़ीह, कुरान उहो किताब है जंहिंमें कंहिं क़िस्म जो कीअं शक न आहे। इन जे कुरान मजीद जो को हुकुम पाण अॻे न सो नवे सर सुणो
तर कन ॿुटा कयूं, चई त असां अॻे सोया न आहियूं, ईअं न आहिनि, हीअं भई तूं नवेसर सुणे थो त अॻे सोए न आई, अने हुकुम ईअं चए न आई त हड़ो पिया, नुक़सान ई चए ला रैब फी, ईमान गिनी अचो, अने ईमान अहिड़ो खपे जे अल्लाह जे कलाम में कंहिं क़िस्म जो कीअं शक न आहे, अल्लाह जी तरफ़ां नाज़िल थियो आहे अने बरहक़ आहे ईमान, हुदन लिल मुत्तक़ीन, मुत्तक़ीन लाइ हिदायत आहे, क़ुरान मजीद। अच्छा त पाण ई चई सघूं था जेको ई मुत्तक़ीन जो हक़ आहे, ॿिया उन लाइ करे कीअं फ़ाइदो न आहे, मिणी सारी इंसानियत लाइ फ़ाइदो आहे। हुदन लिन्नास, हुदन पूरी इंसानियत लाइ करे, इंसानियत में मड़े धर्म ने मड़े क़ौमूं अची वञे था, मिणी इंसान लाइ जेकॾहिं हिदायत त ही क़ुरान आहे। हाज़ा बलागुन लिन्नास, अल्लाह फरमाए थो त ही मुंहिंजो हिकिड़ो अहिड़ो संदेश आहे, अहिड़ो पैगाम आहे जेको इंसान ते पुॼाए में अचे। इन में ताक़त है, घणी ताक़त है क़ुरान मजीद। पाण जरा मुंझो तारे क़ुरान जे सौ ते झूम कयूं था, पर इन में आहे ताक़त, पावर है क़ुरान मजीद में। अल्लाह फरमाए थो इन्ना अरदल अमानत अला समावाति वल अर्द वल जिबाल फअबैन अन यहमिलनहा वअशफक़न मिनहा वहमलहा अल इंसान इन्नहु कान ज़लूमन जहूला। अल्लाह हिकिड़ी अहिड़ी मिसाल ॾिनई जे मूं क़ुरान पेश कयो आसमान ते, आसमान केतिरा बुलंद आहिनि अने केतिरा मज़बूत आहिनि, मूं पेश कयो ऐं आसमान ऐं क़ुरान खणी सघंदा? उन चयो असां वटि भार किन खजंदो, अल समावात वल अर्ज़, हीअ ज़मीन केतिरो भार झले वेठी है, क़यामत सुधी हिनखे भार झलणो केतिरो, बराह रास्त ज़मीन चए मूं वटां क़ुरान जो भार किन खजंदो। वल जिबाल, अने जिबाल पहाड़ हिमालया जहिड़ा मज़बूत, उन पर चयो असां वटां भार क़ुरान जो किन खजंदो। वहमलहा अल इंसान, अने ई क़ुरान मजीद इंसान खये हैं, ज़लूमन जहूला, इंसान बेशक ज़लूमन ई ज़ालिमन जा बनियो आहे, जहूलन जी हालत मां बनियो आहे, यानी ज़्यादती वारो आहे अने बेसुधो आहे इंसान। आयत में अल्लाह फरमाए अमानत, ये अमानत कुरान है, कुरान के अल्लाह अमानत चए, कुरान के अल्लाह शिफा चए, कुरान के अल्लाह हिदायत चए। शिफा है कुरान, कुरान है शिफा है, कुरान है हिदायत है, कुरान है अल्लाह जो पैगाम है, अने कुरान अमानत। हिंटाणे व्हाट्सएप ते पैगाम अचनि था, पाण झूम करे वाचियूं था, पाण खे अहिड़ो हो जो जल्दी व्हाट्सएप ते मैसेज आयो, जल्दी वाचियूं, जल्दी वाचियूं, जल्दी वाचियूं। अच्छा, ये अल्लाह जो पैगाम आसमान ते आयो है, पाण आयो है, पाण अहिड़ी को उतावड़ कई कॾहिं जे थोरो खणी वाचे गिनो पढ़ूं, जे क़ुरान मजीद जी तिलावत कई, क़ुरान पढ़ियासूं त क़ुरान पढ़े वारे जी कमी न आहे। उम्मत मुस्लिमा जे अंदर हर गाम तंहिंजे अंदर क़ुरान पढ़े वारा मिलंदा, सिर्फ़ गाम न बल्कि पंहिंजा ही जेको पछम जा घर रहिया, हर घर जे अंदर अल्लाह जे फज़लो करम सां क़ुरान जी तिलावत वारा इंसान मौजूद आहिनि, कंहिं में हिकिड़ो, कंहिं में ॿ, कंहिं में वधारे, इला माशा अल्लाह मूं घणा घर हूंदा त महरूम थी सघनि था, पोइ उन जा बच्चा ज़रूरु क़ुरान वारा बनंदा, इन में कीअं शक न आहे। पाण एतिरी संख्या में क़ुरान पढ़ी चुका आहियूं, पाण मथे उस्ताद महिनत कयो, उनटाणे माइत्र महिनत कयो, पूरो क़ुरान जो हक़ अदा कयो, हाणे भुली वञो था जे सूरह यासीन किन सिपारे में आहे, कारण के पाण तालुक़ तोड़े छॾियो, क़ुरान से तालुक़ न टुटो खपे। हिकिड़ो जी दुनिया जो किताब है जे पढ़े से सवाब 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 नेकियूं, हिकिड़ो किताब है,
ॿिया घणा वॾा धार्मिक ग्रंथ ऐं किताब ऐं पोथियूं ऐं पर पढ़े में सवाब क़ुरान। कीअं? आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हर्फ ते नेकी आंखे जुड़ंदी। इहे नेकी 2 नेकियूं था रहियूं पर वधारे पण थी सघे थियूं। हर्फ जीअं आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सम्झायो त अलिफ लाम मीम, अलिफ अलॻि आहे, लाम अलॻि आहे, मीम अलॻि आहे। ई 3 केरु पढ़े थो त 30 नेकियूं थियूं। त सवाइ हिन जो इख़लास हूंदो ई नेकियूं वधंदियूं। क़ुरान तंहिंजी तिलावत, क़ुरान पढ़णो, क़ुरान पाढ़णो, तंहिंजे बारे में आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो खैरुकुम मन तअल्लमल क़ुरान व अल्लमहू। ॿी हदीस में आई है ई लफ़्ज़ मौजूद है अफ़ज़लुकुम खैरुकुम, आंजो भले मां भलो उहो इंसान है जेको क़ुरान पढ़े थो न क़ुरान पाढ़े थो। क़ुरान पढ़णु अने पाढ़णु दुनिया जो ख़ासे में ख़ासो इंसान पंहिंजो लक़ब आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिनो। हालांकि नेकी है, हज भलो कमु आहे, उम्रो भलो कमु आहे, तहजुद ऊंचो कमु आहे, नमाज़ूं ज़कातूं सदकात ऐं विरले खे सरचाइण, ॿिया घणा कम दुनिया में भला आहिनि। पर जेतिरा भला कम रहिया उन मां अफ़ज़ल ऐं ऊंचो कमु आयो त क़ुरान मजीद जी तिलावत खे मिलियो आहे। इहे वात खैरुकुम, आंजो भलो अने अफ़ज़ल उहो जो क़ुरान पढ़े थो न पाढ़े थो। पंहिंजे माहौल ने माशरे में वीचारा बचला क़ुरान पढ़े था, सुबुह जो मुंहुं धुए कि न धुए, इन्ही के ठेला ॾेई माइतर हकलूं ॾेई धप विझी मदरसे में फिका छॾिए, पोइ पढ़े थो नथो पढ़े, इनखे ढुआए उस्ताद कई वरे पुठियां क़ुरान पाढ़े, एॾी महिनत करे पोइ बचो वीचारो निकिरी वञे मदरसे मां, वीचारो न को तिलावत न को क़ुरान खोले, पोइ थोरे टाइम में इनखे विसरी वञे। केतिरी महिनत मथां पाणी पां फेरे छॾियो। सिर्फ़ु एतिरो ज न बल्कि महरूमी केॾी थी क़ुरान पढ़ी करे वरी भुली वञो। क़ुरान मजीद क़यामत वारे ॾींहुं अचींदो अने सिफ़ारिश कंदो। फ़इन्नहु याति यौमल क़यामत शफ़ीअन लि असहाबिही, जेको क़ुरान जा असहाब आहिनि, क़ुरान जी तिलावत कयूं था, क़ुरान खे जंहिं सीने से लॻायो आहे, क़ुरान जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारियूं था, क़ुरान उन लाइ करे शफ़ाअत कंदो, सिफ़ारिश कंदो। क़ुरान मजीद जूं अमुक सूरूं उन्हनि जे अमुक अलॻि अलॻि फ़ज़ीलत आहे। सिर्फ़ु सूर बक़रा नारियूं आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो 2 सूरूं जेको सरसब्ज़ अने शादाब इन्हीं जी तिलावत कयो, उहो सूरूं सूर बक़रा ने सूर आल इमरान, इन जी तिलावत कयो, हुकुम आयो तिलावत कयो। वीचारा कई क़ुरान हाणे पढ़ियल आहे अने जल्दी पढ़ी सघनि था, पर सुबुह जो मौक़ो जो नथो मिले। ख़ैर खेत्र जो कमु, को माल जो कमु, दुनिया जो कमु रहियो, पर 24 कलाक में थोरो घणो त टाइम मिली सघे थो। थोरो घणो टाइम क़ुरान मजीद जी तिलावत लाइ अने हिकिड़ा अहिड़ा आहिनि जेको बग़ैर कंहिं जंहिंखे बिला नांगा चवाइजे, बग़ैर सुस्ती काइदी जी क़ाइमी क़ुरान मजीद जी तिलावत कयूं था, अहिड़ा माण्हू मौजूदु आहिनि। अल्लाह जो बानो हिकिड़ो भेरो थियो, क़ुरान मजीद जी ॻाल्हि हलई त चए त मूं ज़िंदगीअ में 700 दफ़ा क़ुरान मजीद जी तिलावत मुकमल कई आहे। केॾो ख़ुशि नसीब हूंदो 700 फेरा ताई अने मिणी चयो त क़ाइमी क़ुरान पढ़े बीहो। जंहिं मौक़ो मिले तर क़ुरान जी तिलावत तिलावत तिलावत, केॾो ख़ुशि नसीब चवाइजे जंहिंजो पूरो तालुक़ क़ुरान से थी वियो। सूर बक़रा क़यामत वारे ॾींहुं पाण खे ज़रूरत पवंदी न, उते माल जी ज़रूरत पवंदी। कयो माल? आमाल। ख़ाली माल खां अॻियां लॻायो आमाल थी वेंदो। इन आमाल जी नेकीअ जी ज़रूरत पवंदी। केरु उते पुछा कंदो? उते केरु धणी थींदो पंहिंजो क़यामत वारे ॾींहुं? पाण गिरास झटिजी वेंदा।
ताक़तूं झटिजी वेंदियूं, कुवतूं झटिजी वेंदियूं, गादियूं झटिजी वेंदियूं। राज वॾेरे जो राज न हूंदो, उते वीचारा थी रहंदासूं त सूर बकर सूर आल इमरान अची करे छांई कंदियूं आई वॾड़ बणिजी करे, या हिकिड़ा पखी अची पख त ऐसे छांई कयूं था, अहिड़ा पखी बणिजी करे, बादल बणिजी करे इहे सूरूं सूर बकर ऐं आल इमरान उन ते छांई कंदियूं जेको इन जी तिलावत कयूं था। भला क़यामत वारे ॾींहुं पाकड़ो काड़े में बीहणु पसंदि कयूं या सूर बकर ऐं सूर आल इमरान जी तिलावत करे पिंड जो छांईअ में हिसो गिनी गिनो। एतिरो ज न, तव्हांखे अहिड़ो नवीन थी लॻे थी ॻाल्हि, पर आहे हक़ीक़त। क़ुर मजीद जे अंदरि सूर बकर जे अंदरि हिकिड़ी आयत, इन आयत खे आयतुल कुर्सी चई में अचे थो। सॼी सूर बकर जे बारे में अलाह जे नबी फरमाए त इन जी तिलावत बरकत आहे, छॾणु हसरत आहे। आयतुल कुर्सी जंहिंजी वॾी फज़ीलत आहे, इहा सुबुह पढ़ो, सांझी पढ़ो, हर नमाज़ पुठियां पढ़ो, सदाईं इन जी तिलावत कयो। उन में अलाह जी हिकिड़ा ई आहे आयतुल कुर्सी में। क़यामत वारे ॾींहुं मैदान महशर में अल्लाह ताला इन आयत खे ज़बान अखी मड़े ॾेई ॾींदो। या त नवीन थिए जे ही त मियां जी हज था वरी लट खड़ी चए पियो चए आयतनि जूं अखियूं हूंदियूं न आयत जी ज़बान हूंदी। अल्लाह वटि कोई मुश्किल न आहे, अल्लाह वटि हर चीज़ कुन फयकून, क़ाइम कुदरत जो कानून, अल्लाह जो हुक्म जे मुताबिक़ सूर बकर तंहिंजी आयत आयतुल कुर्सी मैदान महशर में अचंदी, अखी हूंदियूं ॾिसी लाहींदी जंहिं जंहिं इन जी इन आयत जी तिलावत खे सुञणी करे इन वटि ज़बान हूंदी, सिफ़ारिश कंदी आहे इहा आयत, अय अल्लाह हिन जी आउं सिफ़ारिश कयां ही जन्नत में विया खपे। बरकत केॾी आहे बरकत न, अल्लाह पाण ॼणे ते वॾो अहसान कयईं, पाण हिकिड़ो ऑफर ॾिनई न, पाण ऑफर में त कॾहिं चुक कयूं न, ऑफर में हू पहिरीं ज पाण क़बूल कयो था, वॾो हिकिड़ो ऑफर आहे क़ुर मजीद जी तिलावत लाइ। पढ़े में हिकिड़ी नंढड़ी सूर आहे जंहिंखे कुल हो अल्लाहु अहद चवंदा। 3 भेरा जेको सूर कुल हो अल्लाहु अहद पढ़ी वञे थो लगातार, सवाब सॼे क़ुर मजीद जी तिलावत जो सवाब मिले थो। हाणे हिसाब करे सघो था जे केतिरा हिन में हर्फ़ आहिनि न, हिकिड़े हर्फ़ खे 2 सां पाण गुणा कयूं त केतिरियूं नेकियूं थियूं। इहे नेकियूं था अञा हिकिड़ो इंसानु पाणी जो गिलास पी न लाहे त असां ॿियो साम्हूं आराम सां कुल हो अल्लाहु अहद जी तिलावत करे सघे थो। वेही वेसाई खई हिकिड़ो मिंट लॻो न लॻो सूर कुल हो अल्लाहु अहद जी तिलावत थी वई। 3 भेरा तिलावत कई सॼो क़ुर मजीद, तंहिंजो सवाबु मिले थो। क़यामत वारो ॾींहुं हूंदो, मंज़र पण अजीब हूंदो, ॾुख भरियो मंज़र हूंदो, अचींदो हुकुम थींदो। ऐं हदीस जे बारे में था पोइ वरी जंहिंखे जरा खनि ॻाल्हि न वणे चए ज़ईफ़ आहे। हिकिड़ा अहिड़ा इंसान हूंदा जंहिंजो सर मुबारक तंहिं मथे ताज हूंदो, ताज क़यामत वारे ॾींहुं न, जंहिंखे क़यामत वारे ॾींहुं ताज मिलियो उनखे एवॉर्ड मिलियो, पुरस्कार मिलियो, जन्नत जी सटी मिली वई, ताज हूंदो हिन मथे ते। कहिड़ो ताज? उहो ताज जंहिंजी रोशनी सिज जी रोशनीअ खां वधारे हूंदी आहे। उते सिज त ही सिज न हूंदो, नफ़्सी नफ़्सी जो आलम हूंदो, पण रोशनी इन जे मथे ते सिज जी रोशनीअ खां वधारे हूंदी। ऐं हीरा जवाहरात पण क़ीमती हूंदा, ॿिया पण हिन जी हालत रोशनी ॾिसंदा, हीअ चवंदो ही मुंहिंजो कयो अमल आहे जंहिंजे करे हेॾो मूंखे अल्लाह जी तरफ़ां तोहफ़ो मिलियो, नेमत मिली। आवाज़ अचींदो ही तुंहिंजो सिर्फ़ु इहो अमल आहे जे तुंहिंजे बचले खे तो क़ुर लाइ करे वक़्फ़ कये। ही उहो माइत्र हूंदो जंहिंजा बच्चा क़ुर पढ़िया न, क़ुर जे मुताबिक़ अमल कयूं, पोइ ईअं न जे क़ुर पढ़ी न दद कयूं पिया
कुरान पढ़ी विसारे छॾियो, कुरान पढ़ी उबता सुबता धंधा कयूं, कुरान पढ़ी न मुर्गो कुरान जे ख़िलाफ़ आहे उहो न। पाण वटि चवनि था न चई त कुरान पढ़ियल आहे, पोइ कुरान खे सम्झे थो? कुरान खे कॾहिं सम्झियो आहे? कुरान जी कॾहिं ॻाल्हि कंहिंजी यार हीअ त कुरान पढ़ियल आहे, हा मञे नथो। कुरान खे विसारे छॾे, कुरान जे विरुद्ध हलियो आहे, इन कहिड़ी ख़बर कुरान आहे हिकिड़ो। हुकुम थींदो आहे जन्नत में, ख़ुशख़बरी मिलंदी। अने कुरान दुनिया में मोमिने खे युबश्शिरुल मुमिनीन, मोमिने खे ख़ुशख़बरी अने बशारत कुरान ॾे थो। कुरान जेको तिलावत करे थो हुकुम थींदो, आया कुरान जा कारी तूं जन्नत जे दर्जे ते चढ़, पगथीअ ते चढ़, चढ़ंदो वञ, चढ़ंदो वञ, चढ़ंदो वञ, चढ़ंदो वञ। युकालु लिसाहिबिल कुरान इरकी, चढ़ंदो वञ, वरतिल कमा कुंत तुरत्तिलु फि दुनिया फ़इन्न मंज़िलतक आख़िर आयतिन तक़रउहा फि दुनिया। दुनिया में छली जंहिं आयत ते तुंहिंजी तिलावत पूरी थई, एतिरो तूं मथे चढ़, मथे चढ़, मथे चढ़, मथे चढ़। जन्नत जा तमामु दर्जा बुलंद आई, इन बुलंद दर्जे ते तूं वञ, तुंहिंजी तिलावत जेतिरी बुलंद हूंदी एतिरो तुंहिंजो मक़ाम बुलंद आहे, जेतिरी तुंहिंजी तिलावत ऊंची एतिरो तुंहिंजो ठिकाणो पण ऊंचो आहे। अच क़ुरान मजीद जी तिलावत करे जन्नत में आला मक़ाम हासिल कर। क़ुरान मजीद तंहिंखे पाण हिकिड़ो लम्हो दर्जो ॾेई ॾिनो आहे, लम्हो दर्जो न ॾेवाजे, बल्कि क़ुरान मजीद तंहिंसां पंहिंजी ज़िंदगीअ जो वॾो तालुक़ अने रब्त खपे। साहबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमाइन जंहिं उम्र में आया त इस्लाम में क़ुरान मजीद नाज़िल थियो पियो, उन यादि पे कई, नाज़िल थियो पियो, यादि पे कयो, सम्झिया पे। उन्हनि जी त ॿोली अरबी हुई, आसान हो, पर पाणा करे माण्हू महिनतूं एॾियूं कयूं हुयूं जे पंफलेट तयारु कयो हुयो, गुजरातीअ में तर्जुमा, उर्दूअ में तर्जुमा, जेको जिन ज़बान जो आहे उन ज़बान में तर्जुमो उन ते पुॼाए छॾियो हुयो। पर हाणे जेकॾहिं पाण तिलावत नथा कयूं त हिन में नसीब पंहिंजो फिरियल आहे का उन जो न, हिन में बदबख्त उहो न आहे, नसीब जा फिरियल पाण रहियासीं जेको तिलावत जी नथा कयूं। जुमे जो ॾींहुं सूर कहफ तंहिंजी तिलावत जी फज़ीलत आ वई आहे। हिन जुमे वटां अॻिले जुमे सूदियो नूर 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 हिन वसंदो। सूर कहफ जी जेको तिलावत करे थो, कहफ 15 सिपारे वटां चालू थी थी, पोइ 16 पढ़, शुरूआत जो इन जो रहियो। वॾी फज़ीलत आहे न अलाह जे कलाम जी, क़ुरान मजीद जी वॾी फज़ीलत आहे। शिफ़ा पण ई, हिदायत पण ई, बशारत पण ई, अलाह जो पैगाम पण ई पियो अचे। क़ुरान मजीद, क़ुरान मजीद, क़ुरान मजीद जी तालीम ज़रूरी ज़रूरी न ज़रूरी। तालीम आहे त पाण अलाह खे सुञाणंदासीं, जे तालीम न आहे त मोबाइल जो दौरु पाणखे इस्लाम मां तड़े ॿियण कढी फिगाए छॾींदो। हिन दौर में रुगो मोबाइल 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 मोबाइल, इन मोबाइल में ज क़ुरान मजीद पियो आहे, पर पाण सुणणु चाहियूं ज नथा। क़ुरान मजीद जी मजलिस वे पंहिंजा अहिड़ा अंग पिया ॾुखाइनि जे कॾहिं जान छॾे न भॼूं, का मज़ा नथी अचे। पर निमाज़ में जरावर पाण ठाहे बीहाजे न, नौली सीम जी को तिलावत अची वञे, ॿिए सिपारे जी अलंग त अहिड़ी बरतरा थिए जे हीअ अॼु कई हल खड़ी उबो आहे। ऐं राति वरी हिते हो ढोल तमाशो, अचण वारा आया, सारी राति नचिया, सारी राति जाॻिया। कुफर ते पाण जाॻी वञो, कुफर खे सुणो, कुफर लाइ करे ख़र्चो कयूं, अच्छा इस्लाम खे सुणो, इस्लाम खे मञो, इस्लाम खे अॻु आणियो, इस्लाम से मोहब्बत रखो। इस्लाम क़ुरान क़ुरान क़ुरान। हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु बलवाईअ घेरे लाथो, तिलावत पे कहें, तिलावत तिलावत क़ुरान मजीद जी तिलावत। आख़िर पहलो सिपारो तंहिंजे आख़िरी पने ते पुॻो हो, तिलावत पण कहें पे उनटाणे जे
शहीद थियो, हमलो कयूं, तालुक करे सयो क़ुरान से, क़ुरान क़ुरान क़ुरान। पाके ता बरो अचे ता क़ुरान न पढ़ो, बरे में उथियो ता क़ुरान न पढ़ो, केर द्रप विझे जे तोखे हार्ट थी आ वई है, बाईपास थी थींदी, ता ये न जे क़ुरान पढ़ो अल्लाह आसानी करे। कंहिं बि क़िस्म जी कोई तकलीफ़ ते में मुंझी पऊं, पर ये न जे इन नियत से क़ुरान पढ़ो जे अल्लाह मूं ते रहम कंदो। अल्लाह जो नबी फरमाए थो त हिकिड़ो इंसान ही दुआ पियो घुरे ऐं ॿियो क़ुरान जी तिलावत पियो करे, अल्लाह ॾींदो ॿिन्ही खे, पर क़ुरान जी तिलावत वारे खे हिन खां पण वधारे ॾींदो आहे। क़ुरान जी तिलावत अल्लाह जो पैगाम है न, अल्लाह जी ॻाल्हि सुणिजी वे। ख़ैर पाण ॿार न करूं, ऐं जरा खनि हिकिड़े साईं खाना पुछी कयां जे हू विड़ी पिया हुआ न, हुनखे सेड़े मथां जरा खनि धार गंद कर लाथां, तंहिं भेरो 4 ॼणा गुथरी कंदा, ॻाल्हि सुणे लाइ तयारु थींदा। ही पंहिंजूं झूठियूं ॻाल्हियूं सुणे लाइ करे ऐं वरी पुछा पिया कयो यार हू ॻाल्हि असांखे सुणाया, वार्ता सुणाया, आखा ॾिसणा पा पिंड जा ॾाढा माइत्र राति जो राति सियारे में बुंड ॿारे रुॻियूं वार्ताऊं कंदा पिया, वार्ताऊं सुणंदा पिया हुआ। पोइ जिजी खमा न जिजी जिए से झिकारूं पिया पा ॾींदा हुआसूं, ख़ाली वार्ता वारे खे ॿिए जूं वार्ताऊं सुणंदा पिया हुआसूं। अल्लाह जो कलाम सचो, अल्लाह जो पैगाम बरहक, अल्लाह जो पैगाम ला रैब फी। भला हाणे हिनखे कोन था सुणो? पंहिंजा केतिरा अहिड़ा घर आहिनि जंहिंमें पाण ॾिसूं था त कंटिन्यू सुबुह जो क़ुरान जी तिलावत, हलो सुबुह जो था ढोर ढगो महिनत मजूरी खेतर खरो मड़ाए, पर सुम्हण नमाज़ पुठिया थोड़ो खनि टाइम मिले, हीअ लाइट रही लाइट चालू कई, बल्ब चालू कयो न, क़ुरान मजीद जो हिकिड़ो सिपारो जो रोज़ पढ़ियासीं तव्हां घणे हुए थो। सूर बकरनि जूं 6 ॿ आयतूं पढ़ियासीं, अलाह जे नबी जा हला करे काफ़ी आहिनि। पोइ कई अहिड़ियूं सूरूं आहिनि जंहिंजी फज़ीलत अलॻि अलॻि आहे। अहले ईमान क़ाइमी तिलावत कंदा हुआ, क़ाइमी राति जो तिलावत कंदा हुआ उन सूरनि जी। उहे सूरूं त पाण क़ुरान में मौजूदु पियूं, पर पंहिंजी सुस्ती, क़ुरान से गफ़लत, क़ुरान से दूरी, असल अल्लाह जे दीन से दूरी रहे। क़ुरान से पाण जुड़ी वञो, अल्लाह जे दीन से जुड़ी वेंदासीं। क़ुरान से पाण तालुक़ रखियो, अल्लाह जे दीन से तालुक़ थी वेंदो। अने क़ुरान से नातो जोड़ियो, जन्नत से पंहिंजो नातो जुड़ी वेंदो। क़ुरान पढ़ूं, तिलावत कयूं, भुली विया आहियूं, अहिड़ो अटकी अटकी जे पढ़ंदासीं त अल्लाह जे नबी फरमाए हिनखे ॿिमणो सवाबु थींदो। ॿिमणो सवाबु उन इंसान खे जेको क़ुरान अहिड़ो अटकी अटकी मुंझी मुंझी पढ़े थो। त पाण पढ़े जी कोशिशि कयूं, तिलावत कयूं, बचले खे क़ुरान लाइ करे तयारु कयूं। अने जेको क़ुरान पढ़ी चुका आहीं उन खे रिपीट कयो खपे। अखर नथो अचे, कंहिं क़िस्म जो कोई हिन में हया न रखियो खपे, ॿिए खे पुछियो खपे। क़ुरान मजीद हमेशा पढ़ाजे थो, हर उमिरि में पढ़ाजे थो। ख़ाली नंढड़े बच्चनि जो हक़ न आहे, बच्चनि जे माइटरनि जो, ॾाॾनि जो पण हक़ आहे। इहे क़ुरान सम्झी सघनि था, पढ़ी सघनि था। वाखिर दवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।